चैप्टर नंबर 10। प्रॉपर्टीज ऑफ लाइट, क्लास 6 छह क्लास जी साइंस चैप्टर नंबर 10। नओं चैप्टर जेको आहे सर पढ़ायो हूंदो तव्हांखे, मीन्स इहो सिंपल मशीन एंड फोर्स, ईअं न। हाणे चैप्टर नंबर 10 प्रॉपर्टीज ऑफ लाइट। सभिनीनि खां पहिरियां लाइट आहे छा? yes. Light is a form of energy which travel in straight line or propagate in straight line। प्रोपगेट माना सफ़र करण, ठीक है ना। तो हाणे लाइट जेको आहे एनर्जी जो टाइप आहे जेको सिधी लिक में सफ़र कंदो आहे, ठीक है ना। लाइट जीअं फॉर एग्जांपल हिकिड़ो दर आहे, हुन में सोराख करे छॾियो नंढो, उतां खां लाइट तव्हां पास करायो त तव्हां ॾिसंदो त लाइट जेका आहे उहा स्ट्रेट लाइन में वेंदी आहे, ऑल डायरेक्शन में न वेंदी आहे। जीअं हाणे मां ॻाल्हायां पियो, साउंड इज़ ए फॉर्म ऑफ एनर्जी विच ट्रेवल इन ऑल डायरेक्शन, माना साउंड जेको आहे उहो बि एनर्जी जो टाइप आहे पर ऑल डायरेक्शन में वेंदो आहे। तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी आवाज़ ॿुधण में अचे पई, पर जेका लाइट हूंदी आहे उहा स्ट्रेट लाइन में सफ़र कंदी आहे। कीअं सफ़र कंदी आहे? स्ट्रेट लाइन में, सिधी लीक में, ठीकु आहे न बाबा। त हाणे अचूं था त लाइट जेका आहे उहा ट्रांसमिट बि थी सघे थी, रिफ्लेक्ट बि थी सघे थी एंड एब्जॉर्ब थी सघे थी। उहो वरी मटीरियल हूंदा आहिनि, मीन्स पंहिंजी डेली लाइफ में इन दुनिया में टिनि क़िस्मनि जा मटीरियल मिलंदा आहिनि। घणनि क़िस्मनि जा? टिनि क़िस्मनि जा। उन्हनि मां लाइट ट्रांसमिट बि थी सघे थी, ट्रांसमिट जो मतिलबु आहे उन मां गुज़री वञणु। रिफ्लेक्ट माना लॻी मुड़ी वञणु या मोटी अचणु, रिफ्लेक्शन। उन खां पोइ टियों हूंदो आहे एब्जॉर्ब। एब्जॉर्ब मीन्स जज़ब थियणु। उहे वरी मटीरियल जा टाइप आहिनि। मटीरियल कहिड़े कहिड़े क़िस्मनि जा हूंदा आहिनि? हिकिड़ो हूंदो आहे ट्रांसपेरेंट मटीरियल। ट्रांसपेरेंट मटीरियल। ॿियो हूंदो अथव ट्रांसल्यूसेंट मटीरियल। ऐं टियों हूंदो अथव ओपेक मटीरियल। ट्रांसपेरेंट जेको मटीरियल हूंदो आहे हुनखे चइबो आहे शफ़ाफ़। छा चइबो आहे? बिल्कुलु साफ़ हुजे जेको, ठीकु आहे न। ऐं जेको ट्रांसल्यूसेंट मटीरियल हूंदो हुनखे चइबो आहे नीम शफ़ाफ़। छा चइबो आहे? नीम शफ़ाफ़ मीन्स अधु शफ़ाफ़, ठीकु आहे न। उन खां पोइ जेको ओपेक मटीरियल हूंदो आहे उनखे चइबो आहे गैर शफ़ाफ़। गैर शफ़ाफ़ मटीरियल, ठीकु आहे बाबा। त हाणे लाइट बि जेका हूंदी आहे इन्हनि मटीरियल्स मां कंहिं मां ट्रांसमिट थी वेंदी आहे, कंहिं मां रिफ्लेक्ट थींदी आहे, कंहिं मां एब्जॉर्ब थींदी आहे। हाणे पहिरियां अचूं था त ट्रांसमिशन ऑफ लाइट। ट्रांसमिशन ऑफ लाइट मीन्स हाणे मां हिकिड़ो ऑब्जेक्ट खयो या हिकिड़ो मटीरियल खयो। कहिड़ो मटीरियल आहे? ट्रांसपेरेंट मटीरियल। ट्रांसपेरेंट मटीरियल मीन्स लाइट बि उन में ई ट्रांसमिट थींदी न, जेको शफ़ाफ़ हूंदो, बिल्कुलु साफ़ हूंदो, उन में ई लाइट छा थींदी? गुज़रंदी, ट्रांसमिट थींदी। ट्रांसमिट जो मतिलबु आहे गुज़री वञणु। मीन्स वेन द रे कमिंग फ्रॉम इंसिडेंट रे देन द लाइट विल ट्रांसमिट फ्रॉम एनी मटीरियल देन इट इज कॉल्ड ट्रांसमिशन ऑफ लाइट। मीन्स हिते जेको ट्रांसपेरेंट मटीरियल आहे उहो कहिड़ो था खणूं? दैट इज़ ग्लास। सिंपल ग्लास जेको हूंदो आहे, ग्लास मां लाइट छा थी वेंदी आहे? क्रॉस थी वेंदी आहे न, ट्रांसमिट थींदी आहे न। मीन्स इंसिडेंट रे अचे पई, इंसिडेंट रे
कंहिं बि सोर्स मां अचे पई। सोर्स सन थी सघे थो, टार्च थी सघे थी, का बि शइ जंहिंमां लाइट अचे पई, ठीकु आहे न, उहा छा थींदी, हिन मटीरियल मां लॻी गुज़री ईंदी। मटीरियल कहिड़ो आहे, ट्रांसपेरेंट मटीरियल। गिलास तव्हांखे ख़बर आहे त ट्रांसपेरेंट मटीरियल हूंदो आहे। गिलास ॾिसण में ईंदी आहे न, गिलास हिते मां हितां खां ॿिए पासे ॾिसां तव्हांखे आसानी सां ॿी का शइ ॾिसण में अची वेंदी, मीन्स शफ़ाफ़ हूंदो आहे बिल्कुलु। हुन मां लाइट छा थींदी आहे, ट्रांसमिट थी वेंदी आहे। हुन मां लाइट छा थींदी आहे, ट्रांसमिट। उनखे ट्रांसपेरेंट मटीरियल चइबो आहे, सही आहे, शफ़ाफ़। उन खां पोइ नंबर ॿियो मीन्स ट्रांसल्यूसेंट मटीरियल। ट्रांसल्यूसेंट मटीरियल इन में छा हूंदो आहे, त इन जो एग्ज़ाम्पल थींदो मिरर। मिरर मिरर मीन्स शीशो, ठीकु आहे न। इन में लाइट लॻी छा थींदी आहे, रिफ्लेक्ट थी वेंदी आहे। छा थी वेंदी आहे, लाइट आई, लॻण खां पोइ छा थी वई, रिफ्लेक्ट थी वई। दिस इज ए इंसिडेंट रे। इंसिडेंट रे, दिस इज ए रिफ्लेक्टेड रे। Means when the light is coming from any source, that is called incident ray. That is called incident ray. After striking any object or any material, then it reflect back, then that is called reflection of light. माना रिफ्लेक्ट थी वई लाइट। लाइट छा थींदी, रिफ्लेक्ट। लॻण खां पोइ रिफ्लेक्ट थी वञे त हिन ऑब्जेक्ट खे चइबो आहे ट्रांसल्यूसेंट मटीरियल, नीम शिफ़ाफ़। नीम शिफ़ाफ़ जेके मटीरियल हूंदा आहिनि उन्हनि में जेको एग्ज़ाम्पल आहे उहो अथव मिरर। मिरर मां लाइट लॻी छा थींदी आहे, रिफ्लेक्ट थींदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो मिरर खे जेकॾहिं लाइट हणंदो त लाइट उन मां लॻी ॿिए पासे रिफ्लेक्ट बैक थी वेंदी आहे, उन मां गुज़रंदी न आहे। गुज़रंदी आहे न, रिफ्लेक्ट थींदी आहे। टियों जेको हूंदो आहे दैट इज़ ओपेक मटीरियल। ओपेक मटीरियल जेको हूंदो आहे इन में लाइट जॾहिं मीन्स कंहिं बि सोर्स मां ईंदी आहे, कंहिं बि सोर्स मां जॾहिं लाइट ईंदी आहे त लॻण खां पोइ इन में एब्ज़ॉर्ब थी वेंदी आहे, जज़ब थी वेंदी आहे। छा थींदी आहे, जज़ब। इन खे छा चइबो आहे, ओपेक मटीरियल। ओपेक मटीरियल मीन्स लाइट आई, लॻण खां पोइ हिते छा थी वई, एब्ज़ॉर्ब। दैट इज़ इंसिडेंट रे। हिन ऑब्जेक्ट खे तव्हां ब्लैक बॉडीज़ चई सघो था। ब्लैक बॉडीज़ या जीअं दीवार थी सघे थी जेके इरेग्युलर रिफ्लेक्शन जी त थींदी आहे, ठीकु आहे। दीवार में तव्हां हितां खां मां टार्च हणां, छा ट्रांसमिट थींदी, न थींदी, ठीकु आहे न। लॻण खां पोइ मोटी ईंदी न, पर उहा उन में छा थी वेंदी, जज़ब थी वेंदी। दैट इज़ एब्ज़ॉर्ब। माना छा थींदी बाबा, जज़ब थींदी। लॻण खां पोइ न मोटंदी न ट्रांसमिट थींदी, एब्ज़ॉर्ब थींदी, जज़ब थींदी। इन खे चइबो आहे मीन्स ओपेक मटीरियल, जंहिंमां लाइट छा थींदी आहे, एब्ज़ॉर्ब, जज़ब थींदी आहे। मीन्स ही लाइट जेका आहे उहा ट्रांसमिट बि थी सघे थी, रिफ्लेक्ट बि थी सघे थी, एब्ज़ॉर्ब बि थी सघे थी। हाणे पाण पढ़ंदासीं रिफ्लेक्शन ऑफ लाइट। छा पढ़ंदासीं बाबा, कुझु अॻिते टॉपिक ईंदा जंहिंमें रिफ्रेक्शन बि पढ़ंदासीं, डिस्पर्जन बि पढ़ंदासीं, उहो अॻिते नेक्स्ट क्लासिस में। हिते जस्ट जेको टॉपिक आहे उहो आहे रिफ्लेक्शन ऑफ लाइट। यस, लाइट के ॿ नेचर हूंदियूं आहिनि लाइट जूं। हिकु हूंदी आहे वेव पार्टिकल, ॿी हूंदी आहे पार्टिकल नेचर हूंदी आहे, ठीकु आहे न। उहे फर्दर तव्हां अॻिते क्लासिस में पढ़ी सघो था, ठीकु आहे न। लाइट इज़ ड्यूल नेचर, ठीकु आहे न बाबू। ट्रांसमिशन ऑफ, हाणे रिफ्लेक्शन ऑफ लाइट। रिफ्लेक्शन ऑफ लाइट छा हूंदी आहे, मीन्स जॾहिं लाइट लॻी छा थी वञे, मुड़ी वञे, ठीकु आहे न। त हाणे इन में हिकिड़ो ही मटीरियल पाण खयो, फॉर एग्जाम्पल दैट इज़ अ मिरर साॻियो, ठीकु आहे न। हिन में हिकिड़ो त हूंदो आहे नॉर्मल, ॿियो हूंदो आहे इंसिडेंट रे, ॿी हूंदी आहे रिफ्लेक्टेड रे, ॿी हूंदी आहे पॉइंट ऑफ इंसिडेंट। सही आहे बाबा। त हाणे हिन में छा हूंदो आहे त हिकिड़ी जेका इंसिडेंट रे आई मीन्स कंहिं बि सोर्स मां, द रे विच इज़ कमिंग फ्रॉम एनी सोर्स इज़ कॉल्ड इंसिडेंट रे।
द रे विच इज़ कमिंग फ्रॉम एनी सोर्स, कंहिं बि सोर्स मां अचे उनखे छा चइबो आहे? इंसिडेंट रे। किथां बि अची सघे थी, मां ॿुधायो तव्हांखे। उन खां पोइ जहिड़ी पॉइंट ते लॻंदी उनखे चइबो आहे पॉइंट ऑफ इंसिडेंट, माना लॻण वारी पॉइंट। इंसिडेंट माना कंहिं शइ खे लॻे, ठीकु आहे। लॻण खां पोइ जेका रे वरी वेंदी आहे, मोटी वेंदी आहे, उनखे छा चइबो आहे? रिफ्लेक्टेड रे, माना रिफ्लेक्ट थी न रे, रे छा थी वई? रिफ्लेक्ट थी वई। हाणे उन खां पोइ इन में नॉर्मल जेको हूंदो आहे, नॉर्मल चइबो आहे वाई एक्सिस जेको हूंदो आहे विच में, वाई एक्सिस जंहिंखे तव्हां परपेंडिकुलर लाइन बि चई सघो था, सिधी एक्स एक्सिस ऐं वाई एक्सिस में हीअ एक्स एक्सिस ही छा हूंदी आहे? वाई एक्सिस। हिनखे नॉर्मल पॉइंट, नॉर्मल रे बि चई सघूं था। नॉर्मल जेका हूंदी आहे न, ठीकु आहे न, हिनखे छा चई सघूं था? नॉर्मल। सही आहे। उन खां पोइ लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन। हाणे लॉज ऑफ रिफ्लेक्शन में छा हूंदो आहे? ॾिसंदो तव्हां, ही नॉर्मल जे विच में ऐं इंसिडेंट जे विच में हिकिड़ी एंगल ठहे पई। छा पई ठहे? एंगल ठहे पई न, इनखे चइबो आहे एंगल ऑफ इंसिडेंट। इनखे छा चइबो आहे? एंगल ऑफ इंसिडेंट। उन खां पोइ नॉर्मल ऐं रिफ्लेक्टेड रे जे विच में हिकिड़ी एंगल ठहे पई, उन्हनि खे चइबो आहे एंगल ऑफ रिफ्लेक्शन। एंगल ऑफ रिफ्लेक्शन, सही आहे। हिन ॿिन्हिनि जे विच में जेका एंगल ठहंदी एंगल ऑफ रिफ्लेक्शन, हिन ॿिन्हिनि जे विच में जेका ठहंदी उनखे एंगल ऑफ इंसिडेंट चइबो आहे। हाणे लॉज ऑफ रिफ्लेक्शन छा आहिनि? माना छा हुअणु घुरिजे हिते? मीन्स इंसिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे एंड नॉर्मल पॉइंट lie on same plane। चवण जो मतिलबु आहे त जेको इंसिडेंट रे अचे थी, रिफ्लेक्टेड रे वञे थी, ऐं जेका नॉर्मल पॉइंट हूंदी उहा हिकिड़े ई प्लेन ते हूंदी। मीन्स जेकॾहिं मां हिते हिकिड़ो ॿियो मिरर रखे छॾां, सही आहे, इंसिडेंट रे हिते पई अचे, छा रिफ्लेक्टेड रे त निकिरंदी? कोन निकिरंदी न। मीन्स टई शयूं हिकिड़े प्लेन ते हूंदियूं। टई शयूं छा ते हूंदियूं? माना ईअं न थींदो त इंसिडेंट रे हिते हुजे, रिफ्लेक्टेड हितां बि निकिरे, नॉर्मल हिते हुजे, ईअं न थींदो। माना सभु शयूं हिकिड़े प्लेन ते लाइ कंदियूं, हिकिड़ी जाइ ते माना लाइ कंदियूं, सभु शयूं हिकिड़ी जाइ ते हूंदियूं इहे। ठीकु आहे। ॾिसो, इंसिडेंट रे बि हिते आहे, नॉर्मल बि हिते आहे, रिफ्लेक्टेड रे बि हिते आहे, एंगल ऑफ इंसिडेंट बि हिते, एंगल ऑफ रिफ्लेक्शन बि हिते आहे। छा ॿिए के प्लेन ते आहे? न। माना पहिरियों लॉ इहो आहे रिफ्लेक्शन जो, माना लाज़मी आहे। उन खां पोइ सेकेंड जेको आहे, हमेशह एंगल ऑफ रिफ्लेक्शन और इंसिडेंट इक्वल टू एंगल ऑफ रिफ्लेक्शन। ईअं बि लिखी सघो था, सिंपल एंगल ऑफ इंसिडेंट इज इक्वल टू एंगल ऑफ रिफ्लेक्शन, ईअं बि लिखी सघो था। चवण जो मतिलबु आहे त जेकॾहिं जहिड़े एंगल सां, मीन्स जेकॾहिं हिते 45 जी एंगल ठही आहे त हिन पासे बि घणे जी ठहंदी? 45। मीन्स जेकॾहिं एंगल ऑफ इंसिडेंट 45 जी आहे त एंगल ऑफ रिफ्लेक्शन बि घणे जी हूंदी? 45। MCQ अची सघे थो। इन रेगुलर रिफ्लेक्शन द एंगल इज इंसिडेंट इज इक्वल टू एंगल ऑफ रिफ्लेक्शन। मीन्स जेकॾहिं हिन पासे 40 डिग्री जी ठही आहे, हिन पासे बि 45 डिग्री जी ठहंदी। हिते जेकॾहिं 30 डिग्री जी ठही आहे त हिन पासे बि 30 जी कीअं? कुझु हीअं थी वेंदी, माना उन ई एंगल सां वेंदी। जेकॾहिं 60 जी एंगल सां अचे थी त 60 जी एंगल सां मोटी वेंदी। मीन्स एंगल ऑफ इंसिडेंट हमेशह बराबरि हूंदी एंगल ऑफ रिफ्लेक्शन जे। एंगल ऑफ इंसिडेंट हमेशह बराबरि हूंदी एंगल ऑफ रिफ्लेक्शन जे। सही आहे बाबा? हेसि ताईं ॻाल्हि सम्झ में आई? उन खां पोइ जेके सरफेस हूंदियूं आहिनि ॿिनि क़िस्मनि जी हूंदियूं आहिनि, जितां खां एंगल अची मोटंदी आहे। घणनि क़िस्मनि जी हूंदी आहे? ॿिनि क़िस्मनि जी। देयर आर टू टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन। नंबर 1 रेगुलर रिफ्लेक्शन, इनखे स्पेक्युलर बि चइबो आहे। छो त तव्हांजी साइंस में स्पेक्युलर वर्ड आहे, जेकॾहिं अची वञे उते स्पेक्युलर MCQs में तव्हांखे ख़बर हुजे त रेगुलर खे स्पेक्युलर बि चइबो आहे। ठीकु आहे। उनखां पोइ नंबर 2 आहे इरेगुलर, इरेगुलर रिफ्लेक्शन। ठीकु आहे बाबा?
त हाणे इन में छा थींदो आहे, हिकिड़ी हूंदी आहे रेगुलर रिफ्लेक्शन, ॿी हूंदी आहे इरेगुलर रिफ्लेक्शन। इन में डिफरेंस छा आहे, मीन्स जेकॾहिं प्लेन बिल्कुलु सिधो आहे, मीन्स फॉर एग्जाम्पल मिरर सिधो हूंदो आहे न, तव्हांखे पंहिंजो चहिरो बिल्कुलु सही ॾिसण में ईंदो आहे मिरर में, छो त उहो छा हूंदो आहे, बिल्कुलु रेगुलर हूंदो आहे, ठीकु आहे न। जेकॾहिं इरेगुलर हुजे हा त सही तरह ॾिसण में न अचे हा, ठीकु आहे न। मीन्स इन में छा हूंदो आहे, जहिड़े एंगल सां ईंदी रहे ओड़े एंगल सां मोटी वेंदी, ईअं आहे बाबा। मीन्स एंगल ऑफ, इन में छा हूंदो, एंगल ऑफ इंसिडेंट बराबरि हूंदी आहे एंगल ऑफ रिफ्लेक्शन जे, एंगल ऑफ इंसिडेंट बराबरि हूंदी आहे एंगल ऑफ रिफ्लेक्शन जे, जहिड़ी एंगल सां ईंदो ओड़ी एंगल सां मोटी वेंदो। पर जेका इरेगुलर रिफ्लेक्शन हूंदी आहे, मीन्स उहा इरेगुलर हूंदी आहे, ॾिसो ईअं ॾिसण में अचे भई, मथां जीअं सरफेस हूंदी आहे मिटी वारी, हेठि मथे हूंदी आहे न, दैट इज़ नॉट रेगुलर, दैट इज़ इरेगुलर। मीन्स जहिड़ी जेकॾहिं हितां रे आई लॻी हिन पासे मोटी वेंदी, हुन पासे त कोन वेंदी न सिधी, हितां खां ई ईअं मोटी वेंदी, हितां खां ई ईअं मोटी वेंदी। मीन्स एंगल ऑफ इंसिडेंट बराबरि न हूंदी आहे एंगल ऑफ रिफ्लेक्शन जे, MCQ अची सघे थो। मीन्स इन irregular reflection the angle of incident is equal to angle of reflection, angle of incident is not equal to angle of reflection, none of them, ये अची सके तो MCQs, ठीक है ना। तो मीन्स जेको irregular reflection आहे उन्हें में angle of incident बराबर न हूंदी आहे angle of reflection जे। हाणे इन जा कुछ डेली लाइफ में मीन्स यूज़िस आहिनि रेगुलर रिफ्लेक्शन जा एंड इरेगुलर रिफ्लेक्शन जा। रेगुलर रिफ्लेक्शन जा यूज़िस कहिड़ा आहिनि, तव्हांखे मिरर में पंहिंजी तस्वीर जेका आहे बिल्कुलु सही ॾिसण में अचे थी, ड्यू टू रेगुलर रिफ्लेक्शन। इरेगुलर रिफ्लेक्शन जी एप्लीकेशन कहिड़ी आहे, मीन्स जेके इरेगुलर सरफेस हूंदियूं आहिनि, ठीकु आहे न, जीअं कमरे में रोशनी पुॼी थी वञे न, उहो कीअं थी पुॼे, छो त ॿाहिरि जेका आहे सरफेस रेगुलर आहे उन्हनि में लॻी अंदरि कमरे में इन थी वञे रोशनी। उन खां पोइ जेको आहे सो जेके वण हूंदा आहिनि, वणनि खे छा खपंदी आहे, रोशनी खपंदी आहे, फोटोसाइंथेसिस जो अमल थींदो हुते, ठीकु आहे न, छो त पंहिंजो खाधो जेको ठाहींदा आहिनि उहो सिज जी रोशनी मां ठाहींदा आहिनि। पोइ छा थींदो आहे, ॿाहिरि जेके पता हूंदा आहिनि उन्हनि ताईं रोशनी पुॼंदी आहे, अंदरि जेके पता हूंदा आहिनि पोइ उहा इरेगुलर रिफ्लेक्शन, माना हिकिड़े पते मां लॻी कुझु ॿिए एंगल सां मोटी ॿिए पते ताईं पुॼी वेंदी आहे रोशनी, माना दैट इज़ एप्लीकेशन ऑफ इरेगुलर रिफ्लेक्शन। माना इहे पंहिंजे डेली लाइफ में हिननि जा छा आहिनि, यूज़ आहिनि जी। उन में रिफ्रेक्शन थींदी आहे, उन में वाटर में रिफ्रेक्शन थींदी आहे, वरी अॻिते टॉपिक ईंदो उहो रिफ्लेक्शन सां हटी करे आहे। माना हिकिड़े मीडियम मां जॾहिं ॿिए मीडियम में लाइट वेंदी आहे न त उहो मुड़ी वेंदी आहे, मोड़ खाईंदी आहे टुवर्ड्स द नॉर्मल, वरी अॻिते पढ़ंदासीं, ठीकु आहे। उहो रिफ्रेक्शन ऑफ लाइट आहे, नॉट अ रिफ्लेक्शन ऑफ लाइट। कुझु रिफ्लेक्ट थींदी आहे न त रिफ्रेक्ट थी वेंदी आहे। उन खां पोइ टॉपिक आहे प्लेन मिरर। प्लेन मिरर त तव्हां ॾिठो हूंदो, ठीकु आहे न, डेली ॾिसंदा हूंदो, ठीकु आहे न। प्लेन मिरर जेको हूंदो आहे इहो पोयां खां पॉलिश थियल हूंदो आहे, तव्हां ॾिठो हूंदो, मीन्स गिलास खे पोयां पॉलिश करे छॾियो। सिल्वरिंग मिरर जेको हूंदो आहे न, सिल्वर सां छा थींदो आहे, पॉलिश थींदो आहे पोयां खां, ठीकु आहे। पोइ छा ठही वेंदो आहे, मिरर ठही वेंदो आहे। फॉर एग्जाम्पल मिरर आहे, मिरर में जेका इमेज फॉर्मेशन थींदी आहे उहा कीअं थींदी आहे, इमेज फॉर्मेशन इन प्लेन मिरर। इन मां MCQs अची सघनि था, ठीकु आहे न, कहिड़े टाइप जा अची सघनि था। त हाणे प्लेन मिरर आहे, उहो ऑब्जेक्ट आहे, ठीकु आहे, दिस इज़ ए ऑब्जेक्ट, एंड हिन पासे जी छा ठहंदी, इमेज ठहंदी। ही छा ठही वेंदी, इमेज, सही आहे, ऑब्जेक्ट इमेज। हाणे हिन में कुझु पॉइंट्स आहिनि जेके मीन्स अची सघनि थियूं MCQs में। पहिरीं पॉइंट आहे त जेका इमेज फॉर्मेशन थींदी आहे, द साइज़ ऑफ ऑब्जेक्ट, द साइज़ ऑफ इमेज इज़ फॉर्म्ड सेम एज ऑब्जेक्ट। मीन्स जेतिरी साइज़ ऑब्जेक्ट जी हूंदी ओतिरी इमेज जी साइज़ ठहंदी। तव्हां आईने जे साम्हूं बीठा हूंदो, छा तव्हांजी इमेज नंढी थी आहे कॾहिं,
कोन थी आहे न, या वॾी थी वई आहे, वॾी थी वेंदी आहे, कोन थींदी आहे न, सेम साइज़ जी हूंदी आहे न, मीन्स साइज़ सेम हूंदी, ऑब्जेक्ट जी एंड इमेज जी साइज़ छा हूंदी, सेम हूंदी, माना उन में चेंजिंग काई बि न ईंदी। जेकॾहिं 5 मीटर जो ऑब्जेक्ट आहे त 5 मीटर जी ही इमेज ठहंदी, पहिरियों पॉइंट, ठीकु आहे न, अची सघे थो, मीन्स द साइज़ ऑफ इमेज एंड ऑब्जेक्ट इज़ डिफरेंट सेम, सही आहे न, अची सघे थो न। उन खां पोइ ॿियो नंबर आहे मीन्स द डिस्टेंस बिटवीन इमेज object to mirror and mirror to object image will be same, means जेतिरो ऑब्जेक्ट परे हूंदो मिरर खां, इमेज बि ओतिरो परे ठहंदी अंदरि, मीन्स जेकॾहिं ऑब्जेक्ट आहे इते, इमेज बि किथे ठहंदी, एतिरो परे ठहंदी अंदरि मिरर जे अंदरि। तव्हां ॾिसो आईनो आहे, आईने जे साम्हूं बीठा आहियो, आईने खां परे वेंदा हुतां छा थींदो आहे, इमेज बि अंदरि परे वेंदी आहे न, जेकॾहिं वेझे ईंदा मिरर जे त इमेज बि छा अची वेंदी आहे, वेझे अची वेंदी आहे, मीन्स जेको डिस्टेंस हूंदो ऑब्जेक्ट जो, जेकॾहिं 5 मीटर परे बीठो आहे त 5 मीटर ई इमेज अंदरि ठहंदी, जेकॾहिं 2 मीटर परे बीठो आहे त इमेज बि 2 मीटर अंदरि परे ठहंदी, मीन्स जेका डिस्टेंस हूंदो इमेज ऐं ऑब्जेक्ट में उहो छा हूंदो, मिरर खां वठी सेम हूंदो, छा हूंदो, सेम हूंदो, सही आहे बाबा, ॻाल्हि सम्झ में आई। उन खां पोइ नंबर 3 पॉइंट आहे द इमेज विल बी formed inverted or left to right, left to right, inverted जो मतलब है उबती थी वेंदी, इमेज छा थी वेंदी, उबती थी वेंदी, पर लेफ्ट टू राइट, मीन्स तव्हां आईने जे साम्हूं बीठा हूंदव, तव्हां ॾिसंदव तव्हांजो लेफ्ट जेको एयर आहे उहो तव्हांखे राइट ॾिसण में ईंदो, ईअं आहे न। इन जे करे जेको एम्बुलेंस गाॾी हूंदी आहे हुनजे मथां एम्बुलेंस जेको हूंदो आहे उबतो लिखियलु हूंदो आहे, छा लिखियलु हूंदो आहे, उबतो लिखियलु हूंदो आहे, छो लिखियलु हूंदो आहे, छो त जेकॾहिं मिरर में ड्राइवर जॾहिं गाॾी अॻियां हलाईंदो आहे ॿियो, उहो ॾिसंदो आहे पोयां छा पियो अचे, त हुनखे मिरर में जेको आहे एम्बुलेंस सिधो ॾिसण में ईंदो आहे, छो त हुन में जेका इमेज फॉर्मेशन थींदी आहे उहा कीअं थी वेंदी आहे, उबती हूंदी आहे, कंहिंमें मीन्स एम्बुलेंस उबतो लिखियलु हूंदो आहे, पर मिरर छा ॾेखारंदो आहे हुनखे, सुबतो करे ॾेखारंदो आहे, छो त जेका मिरर हूंदो आहे प्लेन मिरर, उन में ऑब्जेक्ट छा थी वेंदी आहे, इन्वर्टेड लेफ्ट टू राइट, सही आहे बाबा, सम्झ में अचे थी ॻाल्हि। उन खां पोइ फाइनल पॉइंट ईंदी आहे द इमेज विल बी फॉर्म्ड विर्चुअल, जेका इमेज हूंदी उहा छा ठहंदी, विर्चुअल ठहंदी, छा ठहंदी, विर्चुअल, विर्चुअल मीन्स कूड़ी, विर्चुअल माना सम्झ में अचे बि ॻाल्हि कीअं, विर्चुअल कूड़ी माना ईअं, फॉर एग्जाम्पल ॾिसो तव्हां हिते आईने जे साम्हूं बीठा आहियो, आईनो हटाए छॾियो, छा तव्हांजी इमेज हूंदी हुते, कोन हूंदी न, आईने खे हटाए छॾियो इमेज गुम थी वेंदी, पर जेकॾहिं रियल इमेज छा हूंदी आहे, जीअं ॾिसो रिफ्लेक्शन थींदी आहे, ठीकु आहे न, पर्दे ते जेका इमेज वरिती वेंदी आहे हुनखे छा चइबो आहे, डेट इज़ रियल इमेज। सिज जी रोशनी पवंदी आहे, पाछुलो ठहंदो आहे न, पाछुलो कॾहिं बि ख़तमु थींदो आहे, कोन थींदो आहे, पर जेकॾहिं आईने खे हटाए छॾियो त इमेज छा थी वेंदी, गुम थी वेंदी, मीन्स उन में कहिड़ी इमेज ठहंदी आहे, डेट इज़ विर्चुअल इमेज, ठीकु आहे। उन खां पोइ हाणे प्लेन मिरर, इन में इमेज फॉर्मेशन कीअं थींदी आहे, उन खां पोइ हिकिड़ो आहे पिन होल कैमरा, पिन होल कैमरा तव्हां ॿुधो हूंदो, पिन होल कैमरा कंहिं ईजाद कयो, यस, पिन होल कैमरा इब्न अल हैथम, इब्न अल हैथम जेको हो साइंसदान, उन पिन होल कैमरा ईजाद कयो, ठीकु आहे। उन में छा थींदो आहे त इमेज जेका ठहंदी आहे उहा बि इन्वर्टेड ठहंदी आहे। हाणे ही
पिन होल कैमरा नंढड़ो सोराख हूंदो आहे, ऑब्जेक्ट हूंदो आहे हिते, ठीकु आहे न, इमेज ठहंदी आहे हिते, नंढी ठहंदी आहे इमेज पर उपती ठहंदी आहे। हिन में जेका इमेज ठहंदी आहे लेफ्ट टू राइट, हिन में इन्वर्टेड ठहंदी आहे अप टू डाउन, माना बिल्कुलु उबती थी वेंदी आहे इमेज। ॾिसो पिया, ॾिसण में तव्हांखे अचे पई जेको पिन होल कैमरा हूंदो आहे उन में जेका इमेज जी साइज़ हूंदी आहे उहा स्मॉलर हूंदी आहे। छा हूंदी आहे? स्मॉलर। वेरी बि थी सघे थी, ऑब्जेक्ट परे वेंदो अंदरि इमेज बि वेरी थींदी, कंहिंमें? पिन होल कैमरा में। इहो डिफरेंस आहे। व्हाट इज़ द डिफरेंस बिटवीन प्लेन मिरर एंड पिन होल कैमरा? मीन्स प्लेन मिरर में जेका इमेज ठहंदी उहा छा ठहंदी? माना इन्वर्टेड हूंदी, लेफ्ट टू राइट, उन में अप टू डाउन। ठीकु आहे बाबा? अञा 3-4 टॉपिक रहिया, बंदि करे छॾियो। जी बाबा। यस, कंहिंजो?